पाकिस्तान की मेज़बानी हेठ अफगानिस्तान की सूरत हाल बाबत इजलास। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, चीन जो परॾेही वज़ीर चिन गोंग ऐं अफगानिस्तान जा नुमाइंदा शरीक थिया। अफगानिस्तान की सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चीन सां पाकिस्तान जा मज़बूत दिफ़ाई लाॻापा आहिनि। ताइवान ऐं हांगकांग समेत अहम मामलनि ते चीन जी हिमायत जारी रखंदो। ख़िते में अमन अफगानिस्तान जे इस्तेहकाम सां जुड़ियल आहे। पुरअमन अफगानिस्तान बाबत पाकिस्तान ऐं चीन जो मौक़िफ़ साॻियो आहे। इमरान खान ऐं बुशरा बीबी खे तोशाखाना केस में नैब पारां तलबी जा नोटिस गैर क़ानूनी करार। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान ऐं बुशरा बीबी जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत चयो आहे त नैब जी इमरान खान ऐं बुशरा बीबी जी तलबी वारी नोटिस जा के बि क़ानूनी हैसियत नाहे। नैब खे नोटिस खां पहिरीं क़ानूनी घुर्जूं पूरियूं करणियूं पवंदियूं। नैब समूरियूं क़ानूनी घुर्जूं पूरियूं करे नओं नोटिस जारी करे सघे थी। ख्वाजा आसिफ जी ॻाल्हियुनि ते गौर करणो पवंदो। अॻूणनि चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी, गुलज़ार अहमद ऐं साक़िब निसार खां जांच थियणु घुर्जे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त एस्टेब्लिशमेंट इमरान ठाहियो, आंदो ऐं हलायो, ॾिसणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर मसइले खे दुनिया आॾो रखियो। गुज़िरियल ॾींहुं पीटीआई ऐं आरएसएस हिक पेज ते हुआ। नून लीग अॻवान आबिद शेर अली अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार खे मुल्की तबाहीअ जो ज़िम्मेवार क़रार ॾेई छॾियो। आबिद शेर अली चयो आहे त साक़िब निसार ऐं संदसि पुट खे गिरफ़्तार कयो वञे। पार्लियामेंट खे साक़िब निसार ते आर्टिकल 6 तहत केस हलाइणु घुर्जे। मुल्की तरक़ी रोकण लाइ नवाज़ शरीफ खे हटायो वियो। हाणे बसि साज़िश थी रही आहे। हुक्मरान अदलिया ऐं जजिस ते हमला करे रहिया आहिनि। चूंडनि वारे फ़ैसिले ते बि अमल न पियो कयो वञे। पीटीआई अॻवान अली नवाज़ आवान चयो आहे त सुप्रीम कोर्ट खे हाणे मुदाख़लत करणी पवंदी। इस्लामाबाद में कंहिंखे बि ॿाहिरि निकिरणु न पियो ॾिनो वञे। अदलिया सां यकजहतीअ लाइ रैली कढण जी बि इजाज़त न मिली रही आहे। लाहौर जी मक़ामी अदालत पारां तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि जी भञ ऐं पुलिस ते तशद्दुद वारे केस में ज़मानत मंज़ूर। अदालत यास्मीन राशिद, असद उमर, मियां असलम इक़बाल, फ़ारूक हबीब समेत 8 जवाबदारनि जी पकी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत पारां जवाबदारनि खे $1 लख जा मुतलका जमा कराइण जी हिदायत। टंडो गुलाम हैदर में तालीम खाते जो नओं कारनामो। तालीम खाते जे इख़्तियारनि ॻोठ जमालुद्दीन लाशारीअ जी ज़बून हाल प्राइमरी स्कूल खे इम्तिहानी मर्कज़ बणाए छॾियो। भरपासे जे 8 स्कूलनि जा शागिर्द स्कूल जी इमारत ज़बून हाल हुअण सबबि सख़्त गर्मीअ में वणनि हेठां वेही पेपर ॾियण लॻा। तालीम खातो अघोर निंड सुतल। ऐं बर्तानिया जे बादशाह जी ताजपोशी अॼु थींदी। 3500 महिमान तक़रीब में शरीक थींदा। तक़रीब जूं तयारियूं मुकमल। बादशाह खे सलामी बि ॾिनी वेंदी।